मदीने शरीफ में हिकिड़े मशकरी जो विडियो जेको हर नबवी में भी मज़ाक में मशकरियूं करे रहियो आहे कंहिं दोस्त जे तरफ़ां मौसूल थियो। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, हालांकि मदीनो शरीफ वो शहर आहे। इमाम ज़रकशी रहमतुल्लाह अलैह जी हिकिड़ी रिवायत पढ़ी पाण फरमाइनि था त हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह मदीने जो अदब खे कदा। पोइ मदीने शरीफ जे अदबनि मां हिकिड़ो उन्हनि जो इहो बदब हो त पाण जॾहिं मस्जिद नबवी में ईंदा त आवाज़ बुलंद न कंदा ऐं उन ते पाण फरमाईंदा हुआ त हुर्मतुर रसूली सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हय्यन व मय्यतन सवाउन। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी इज्जत संदो जिंदगी में ऐं संदो वफ़ात खां बाद में ज़ाहिरी रूप खे मटाइण खां बाद में बराबर आहे। यानी इहो कोन्हे को हुज़ूर जी जिंदगी में हुज़ूर जो अदब कजे, ईअं सम्झिजे जो पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अॼु बि मदीने शरीफ में ईअं ज़िंदा आहिनि जीअं ज़ाहिरी तौर ते मदीने शरीफ में ज़ाहिरी जिंदगी में हयात हुआ। अल्लाह ताला कुरान में फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़अू अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। ए ईमान वारो नबी जी आवाज़ खां पंहिंजी आवाज़ बुलंद न कयो। असांजा अक्सर माण्हू उनखे पसंदि कनि था, छो अहिड़नि मुश्किलनि खे पसंदि करण जे बजाय उन्हनि खे हिदायत कई वञे ऐं उन्हनि खे चयो वञे त तौबा कर, अल्लाह जे दर ते अच तौबा कर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार मुबारक जी बेअदबी ख़ुदा खे बिल्कुलु पसंदि कोन्हे, तंहिं करे तो ते तौबा लाज़िम आहे। अल्लाह जे दर ते अची तौबा कर, ख़ुदा खां माफ़ी वठ, अल्लाह माफ़ कंदी। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार जी गुस्ताखी ऐं इहा उहा दरबार आहे जंहिं दरबार जे अंदरि वॾा वॾा उलमा, आलिम, फ़क़ीह, मुज्तहिद, औलिया अल्लाह, गौस, कुतुब, अब्दाल, कलंदर जॾहिं उहे बि ईंदा आहिनि त साहब वास्ते खणंदा आहिनि त किथे गुस्ताखी नथी पवे। मूं त उन्हनि मां कोन आहियां, जाहिल क़िस्म जो माण्हू आहियां, पर कुझु त शर्म करे माण्हू, कुझु त हया करे त मां कहिड़ी दरबार में बीठो आहियां, मां कहिड़ी जॻह ते बीठो आहियां, मां कहिड़े मक़ाम मुक़द्दस ते बीठो आहियां। अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि खे हिदायत ॾे जो मश्करनि खे ॾिसण जे बजाय उलमाए इस्लाम खे, उलमाए दीन खे, उलमाए किराम खे ॾिसनि ऐं उन्हनि मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन सिखनि।